أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما شاء الله ما شاء الله. الحمد لله رب العالمين. صلوات اللهم صل على محمد وآل محمد. الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على سيدنا محمد وآله الطيبين الطاهرين المعصومين. صلوات اللهم صل على محمد وآل محمد. الحمد لله الذي نور قلوبنا بولاية الحسين. الحمد لله الذي شرح صدورنا بذكر الحسين المظلوم الكربلاء المقتول بلا جرم ولا خطأ. صلوات اللهم صل على محمد وآل. أما بعد، فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. والشمس وضحاها والقمر إذا تلاها والنهار إذا جلاها والليل إذا يغشاها والسماء وما بناها والأرض وما طحاها والنفس وما سواها فألهمها فجورها وتقواها. قد أفلح من زكاها وقد خاب من دساها. صلوات اللهم صل على محمد وآل محمد. अज़ीज़ान मोहतरम, जीअं त अय्याम माह मुहर्रम हली रहिया आहिनि, मज़लूम जा ॾींहं हली रहिया आहिनि। दुनिया जे हर इलाइक़े हर जगह में सैयदा ज़हरा सलामुल्लाहि अलैहा जे लाल जी आज़ादारी जो फर्श विछायो वियो आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। असांजी भी हिक नंढी कावश ऐं कोशिश मुताबिक़ ही फर्श अज़ा तव्हां ऐं असांजी गॾिजी महिनत ऐं कोशिश जो मौला तौफ़ीक़ कनि। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। नफ्स इंसानी जी कसम खाई करे चवे थो, खुदावंदे करीम मां हिन नफ्स जो कसम जंहिंखे मुअतदिल बणायो, कसम खाई करे खुदावंदे करीम चए थो त बेशक उहो इंसान कामयाब आहे जेको हिन नफ्स खे पाक व पाकीज़ा रखे। माशाअल्लाह माशाअल्लाह। ऐं उहो इंसान बदबख्त आहे जेको इन नफ्स खे गुनाहनि जी गंदगी सां दबाए रखे। माशाअल्लाह माशाअल्लाह। इन जो फ़लसफ़ो क़ुरान पाक केतिरनि ई जायुनि ते पाण ई बयान करे थो। खुदावंदे करीम चए थो त नफ्स इंसानी खे मां मुअतदिल बणायो आहे। वाह 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 वाह। ऐं नफ्स इंसानी खे मां इहो बि शऊर ॾिनो आहे त कहिड़ी शइ नेकी आहे, कहिड़ी शइ बुराई आहे। वाह वाह माशाअल्लाह। यानी नेकी ऐं बुराई रखंदड़ नफ्स जो कसम त जेको इंसान इन ये नफ्स खे पाकीज़ा रखे उहो कामयाब थी वियो। जेको इंसान गुनाहनि जी गंदगी सां इन नफ्स खे दबाए रखे उहो नाकाम ऐं बदबख्त आहे। वाह वाह माशाअल्लाह वाह वाह। लिज़ा अज़ीज़ान मोहतरम, त एतिरे बाशऊर नफ्स खे खुदावंदे करीम अज़मतुनि वारो बणायो। अज़मतुनि वारो बणाइण जे बावजूद जेकॾहिं कोई इंसान उन्हीअ खे पाक व पाकीज़ा रखे, पंहिंजे तरफ़ां कोशिश करे त मुंहिंजे तरफ़ां अहिड़ी का ख़ता न थिए जंहिं ख़ता जे करे पाक व पाकीज़ा पैदा थियल नफ्स
गुनाहनि जी गंदगी सां भरिजी वञे त उहो इंसान अल्लाह जो कसम आहे दुनिया ऐं आख़िरत में कामयाब आहे। दुनिया वारा मिसालूं ॾींदा त इन ई इंसान के ते ताजुब आहे जंहिं कंहिंखे बि दुनिया में रंजायो की न कॾहिं। माशाअल्लाह वाह 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 वाह। कंहिं जो जुमिलो जेको आहे मुतलक आहे, इन में इहो बयान न आहे त इंसान हुजे या का ॿी शइ हुजे, न इंसान हुजे तोड़े ॿी काई जानदार शइ हुजे, जॾहिं कंहिं बि शइ खे हुन न ईज़ायो हुजे त उहो इंसान कामयाब आहे। लेकिन वरी ॿियो नुक़्तो इहो बयान थो करे खुदावंद करीम त बदबख्त आहे उहो शख़्स जेको मां अल्लाह जी पाक व पाकीज़ा पैदा कयल शइ खे गुनाहनि जी गंदगी सां दबाए रखे। बावाज़े बुलंदतर सलावत बारे दीगर सलावत ने वाज़े थियो त क़ुरान पाक जी नज़र में इहो आख़िर नफ्स आहे छा। अचो त ख़ुदि क़ुरान खां पुछूं। क़ुरान पाक जी नज़र में नफ्स जा 3 क़िस्म बयान आहिनि। जंहिंजा सभ खां पहिरियों क़िस्म आहे नफ्स अमारा। नफ्स अमारा छा के चइबो आहे? सभु पढ़िया लिखिया वेठा आहियो, क़ुरान जी तालीम याफ़्ता आहियो, नफ्स अमारा असां क़ुरान पाक खां पुछंदासीं त नफ्स अमारा आहे छा। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए थो सूरह यूसुफ जी 52 नंबर आयत 13 नंबर सिपारे जी पहिरीं आयत सूरह यूसुफ में हज़रत यूसुफ चए थो वमा उबरिउ नफ्सी इन नफ्स अम्मारतुन बिस्सूअ। यानी जॾहिं हज़रत यूसुफ के फैसले लाइ घुरायो वियो त हज़रत यूसुफ चयो त मुंहिंजो मतिलबु इहो न आहे त मां पंहिंजो पाण खे बरी साबित कयां, बल्कि मुंहिंजो इहो मतिलबु आहे त मां कॾहिं बि अज़ीज़ मिस्र जे पुठियां पर पुठ का बि ख़यानत न आहे कई। जो मतिलबु आहे त हज़रत यूसुफ अॻिते फरमाइनि था इन नफ्स अम्मारतुन बिस्सूअ, यानी नफ्स इंसान खे हमेशा बुराइनि जो हुकुम ॾींदो आहे, बुराइनि ते उभारींदो आहे, हमेशा इंसान खे इहो उभारींदो आहे त हे ही कम कर, हिन में कहिड़ी कबाई अथई। माशाअल्लाह यानी एतिरो त हुनखे उहे कम बुराई जो कम भलो पेश करे ॾींदो आहे जो इंसान खे इश्तियाक थी। अॻिते हज़रत यूसुफ फरमाइनि था वमा उबरिउ नफ्सी इन नफ्स अम्मारतुन बिस्सूअ इल्ला मा रहम रब्बी, यानी नफ्स हुकुम कंदो आहे बुराई जो सिवाय उन इंसान जे जंहिं ते खुदा जी ख़ास रहमत हुजे। यानी हर इंसान नफ्स अम्मारा में शरीक आहे, चाहे आम हुजे चाहे ख़ास हुजे, लेकिन जंहिं शख्स ते अल्लाह जी ख़ास रहमत हुजे उन रहमत जे करे हू नफ्स अम्मारा खे टोड़े ॾींदो आहे। वाह 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 माशाअल्लाह माशाअल्लाह। ॿी जगह ते नफ्स अमारा जे बारे में बयान आहे क़ुरान में फतवअत लहू नफ्सुहु बिक़त्ल अखीही फक़तलहु फअस्बह मिनल ख़ासिरीन। यानी काबिल ऐं हाबिल जे जॾहिं इंसानियत जा सिर्फ़ 4 अफ़राद मौजूद हुआ, जन्म जा 2 भाइर हुया, त काबिल जो नफ्स जेको आहे उनखे उभारे थो हाबिल जे क़त्ल ते। माशाअल्लाह ऐं इहो तो बयान करे ॿुधाएसीं जेकॾहिं तूं हाबिल खे क़त्ल कंदे त तुंहिंजे लाइ सभु रस्ता साफ़ थी वेंदा, तूं आदम जो वसी बि थी वेंदे, तोखे नबूअत बि मिली वेंदी। यानी असल में नबूअत त कंहिं बि ज़ालिम खे नथी मिली सघे, हमेशा आदिल ऐं मासूम शख़्स जो हक़ आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह। लेकिन नफ्स अमारा हिन शख़्स खे एतिरो त इहो कमु भलो पेश कयो जो हिन खे भलो लॻण लॻो ऐं पंहिंजे भाउ खे क़त्ल करे विधाई नफ्स अमारा जे हुक्म जे करे। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। त क़ुरान जो हुक्म आयो फक़तल फअस्बह मिनल ख़ासिरीन, त ही नबी नथो बणिजी सघे ऐं वसी नथो बणिजी सघे, छाजे करे जो ही ज़ालिम आहे, मज़लूम खे क़त्ल कयो अथई, बेगुनाह क़त्ल कयो अथई। जेको भी शख्स कंहिंखे बेगुनाह क़त्ल करे उन नफ्स अमारा जो हुकुम मञे करे ज़ालिमनि में शुमार कई पंहिंजो। माशाअल्लाह अज़ीज़ान मोहतरम, इहो नफ्स अमारा जो ॿियो क़िस्म आहे नफ्स लवामा जो। माशाअल्लाह क़ुरान करीम में नफ्स लवामा जे बारे में
आयात मिलन थियूं जंहिंमें जा सूरे क़यामत जे आयत नंबर 2 ला उक़्सिमु बिनफ्सिल लवामा खुदा करीम चए थो मां कसम नथो खणा नफ़्स लवामा जो। नफ़्स लवामा छा आहे? नफ़्स लवामा जी जेका मुफ़स्सिरीन ताबीर कई आहे हदीसन ऐं रिवायात मुताबिक़ नफ़्स लवामा उहो नफ़्स आहे इंसान जो जेको ख़ता करण खां बाद में इंसान खे टोके रहियो हुजे बेशक त ऐं इंसान तोखे इहो न करणु घुरिजे हा तो हीअ ख़ता कई आहे तो हीअ ग़लती कई आहे इनखे चइबो आहे नफ़्स। यानी ॿियनि लफ़्ज़नि माशाअल्लाह, में माशाअल्लाह। मुआशिरे जी ॿोली में असां उनखे इंसान जो ज़मीर चऊं। माशाअल्लाह बा माशाअल्लाह ज़मीर इंसान के हमेशा नफ़्स लवामा गुनाहनि जी ख़ता खां बचाए रहंदी आहे। जीअं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जॾहिं ज़ुलेखा 7 दरवाज़ा बंदि करे अंदरि घुरायो त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम खे पंहिंजो अंदरि पंहिंजो ज़मीर इहो चई रहियो हो त ऐं यूसुफ न कजां इन में इस्याने ख़ुदा आहे तुंहिंजे रब जी मासियत आहे। वाह 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 यानी नफ़्स लवामा जेको आहे हज़रत यूसुफ खे बार बार इहो यादि ॾियारे रहियो आहे जेको हिन जो मुतालिबो आहे उहो मुतालिबे शैतानी आहे नफ़्स अमारा जो मुतालिबो आहे ऐं तोखे रहमानी जेका सो कदम खणणो आहे कॾहिं बि इन मुतालिबे जी पैरवी न कजां। वाह 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 इहो आहे नफ़्स लवामा। जीअं नफ़्स लवामा जो ॿियूं शवाहिद मिलनि थियूं हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बारे में जॾहिं हज़रत आदम खे जन्नत मज़ा कढी ज़मीन ते आंदो वियो हज़रत हवा खे जुदा कयो वियो त ख़ुदावंद करीम जी बारगाह में अर्ज़ु करे थो रब्बना ज़लमना अनफुसना ऐं ख़ुदाया असां पंहिंजे नफ़्स ते ज़ुल्म कयो आहे इल्लम तग़फिर लना व तरहमना जे तूं असांखे माफ़ न कंदे ऐं पंहिंजी बाज न कंदे नकून मिनल ख़ासिरीन त असां खसारे वारनि मज़ा थी वेंदासीं। यानी क़ुरान जो कानून इहो थी वियो हलियो जेको बि नफ़्स लवामा खे छॾे करे नफ़्स अमारा जो पैरवी कंदो हमेशा खसारे में थी वेंदो हलियो। वाह 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 नफ़्स अमारा ऐं लवामा आम इंसान में ऐं नबी में ॿिन्ही में पातियूं वञनि थियूं लेकिन फ़र्क़ु इहो आहे त आम इंसान हमेशा नफ़्स अमारा जे कड़े में अची वेंदो आहे ऐं नबी हमेशा नफ़्स लवामा जो सहारो वठी करे नफ़्स अमारा खे टोड़े छॾींदो आहे। छो त हज़रत यूसुफ चए थो इल्ला मा रहम रब्बी सिवाय उन शख़्स जे जंहिं ते मुंहिंजे रब जी रहमत हुजे। वाह 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 माशाअल्लाह माशाअल्लाह। अज़ीज़ान मोहतरम हीउ या ॿ क़िस्म नफ़्स इंसानी जा टियों क़िस्म आहे नफ़्स इंसानी जो नफ़्स मुतमइना। नफ़्स मुतमइना छा आहे? नफ़्स मुतमइना जे बारे में क़ुरान पाक में आयत मौजूद आहे या अय्यतुहन नफ़्सुल मुतमइन्नतु ऐ नफ़्स मुतमइना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्दिया। ऐ नफ़्स मुतमइना मोटी आ पंहिंजे रब ॾे रब तोखां राज़ी आहे तूं रब खां राज़ी आहे। यानी नफ़्स मुतमइना जो एतिरो त दर्जो बुलंद आहे जो खुदावंद करीम जी मर्ज़ी हासिल करे थो वञे ही अल्लाह जी मर्ज़ी में राज़ी रहे त अल्लाह हिन जी मर्ज़ी में राज़ी। वाह 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 माशाअल्लाह माशाअल्लाह। अल्लाह हमेशा हिन जी मर्ज़ी में राज़ी आहे लेकिन इहो ॾिसणो आहे त नफ़्स मुतमइना जो हामिल अशख़ास आख़िर आहिनि के वाह 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 इहो ॾिसणो आहे असांखे त आख़िर उहे शख़्स आहिनि के। शेखुल अंबिया हज़रत इब्राहिम खे सॾियो वञे थो यानी तमाम अंबिया आदम खां वठी करे हज़रत ईसा ताईं सभिनी नबियुनि जो शेखुल अंबिया हज़रत इब्राहिम खे सॾियो वञे थो। अंबिया मजा मोहम्मद मुस्तफ़ा खां पहिरियों इहो नबी आहे कि जंहिंखे इमामत नबूअत ऐं रिसालत सां गॾु ख़ुदावंद करीम इमामत जो दर्जो बख़्शियो। तारीख़ ऐं तफ़ासीर मां मिले थो वाहिद नबी आहे हज़रत आदम खां वठी करे हज़रत ईसा ताणी जंहिं कॾहिं बि पंहिंजी क़ौम जे लाइ बददुआ जा जुमला नाहिनि चया। जंहिं कॾहिं बि आदम खां वठी करे ईसा ताणी
कोई भी अहिड़ो नबी न आहे जेके हज़रत इब्राहिम वांगुरु पंहिंजी उम्मत खे बददुआ जा जुमला न चया हुजनि। वाहिद नबी आहे हज़रत ईसा ताईं जंहिं पंहिंजी उम्मत जे लाइ कॾहिं बि को हिकु जुमिलो बि बददुआ जो न आहे चयो। इन जे करे हज़रत इब्राहिम खे शेखुल अंबिया जो लक़ब हासिल आहे। माशाअल्लाह 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 वाह वाह वाह। शेखुल अंबिया क़ुरान में दुआ तो घुरे, दुआ मौजूद आहे। छा तो चए, रब अरनी कैफ तुहिल मौत। खुदा मूंखे ॾेखार त तूं कीअं मुर्दा खे ज़िंदा कंदो आहीं। खुदावंद करीम जो खिताब आयो, अवलम तुमिन, ऐ इब्राहिम छा तूं ईमान नथो रखे? त इब्राहिम चयो भला वलाकिन यतमइन क़ल्बी। माशाअल्लाह। हाँ मां ईमान रखां थो तुंहिंजी कुदरत या रबी, लेकिन प्रैक्टिकली तौर ते मां ही अर्ज़ कयो आहे ताकि मुंहिंजी दिल मुतमिन हो जाए। वाह 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 सुभान अल्लाह सुभान वाह वाह वाह। मुफस्सिरीन बयान कनि था, तफसीर अमसल में बयान आहे ऐं ॿियनि तफ़ासीर में बयान आहे त एतिरे क़दुरु हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम दुआ था घुरनि त खुदाया ईमान त आहे दिल में, लेकिन इत्मीनान हासिल करण जे लाइ मां अर्ज़ कयो आहे। यानी हज़रत इब्राहिम इत्मीनान पहिरियां न हुयो। इत्मीनान हासिल करण जे लाइ खुदावंद करीम खां दुआ घुरे थो त आख़िर हाणे जेके माण्हू पहिरियां ई इत्मीनान रखंदा हूंदा, जन वटि पहिरियां ई इत्मीनान हूंदो, प्रैक्टिकल खां बिना ई इत्मीनान हूंदो, छा उहा इब्राहिम खां अफ़ज़ल हूंदा या न? माशाअल्लाह माशाअल्लाह बिल्कुलु अफ़ज़ल हूंदा। त हाणे आख़िर असांखे ॾिसणो इहो आहे त इहे माण्हू आहिनि के। क़ुरान पाक में इशारो आहे वनुफ़िख़ फ़िस्सूर फसइक़ मन फ़िस समावाति व मन फ़िल अर्ज़ इल्ला मन तशा अल्लाह इल्ला मन शा अल्लाह। यानी जॾहिं सूर फूकिया वेंदा त हर उहा मख़लूक जेका आसमान में हूंदी ऐं हर उहा मख़लूक जेका ज़मीन में हूंदी घबराइजी वेंदी, सवाइ उन्हनि माण्हुनि जे जिन सां मां अल्लाह जी मर्ज़ी शामिल हूंदी। जिन्हनि सां मां अल्लाह जी मर्ज़ी शामिल हूंदी, यानी अल्लाह जी मर्ज़ी शामिल वारा इंसान हमेशा मुतमइन रहंदा। पैदाइश जे वक़्तु मुतमइन, जवानी जे वक़्तु मुतमइन, पीर सन उम्र में मुतमइन, दुनिया का वञण वक़्तु मुतमइन ऐं दुनिया का उथण वक़्तु मुतमइन। यानी उन्हनि जे ज़िंदगी जो, उन्हनि जे हयात जो हर लम्हो इत्मीनान खां खाली कोन्हे। उन्हनि खे नफ्स मुतमइना जो खिताब आहे। वाज़े थियो त शेखुल अंबिया भी इन्हनि माण्हुनि में शामिल न। अॻिते इब्राहिम जी दुआ मौजूद आहे जेका करीब बयान कंदासीं। त अॻिते क़ुरान पाक फरमाए थो वमा तशाउन इल्ला अन यशा अल्लाह, ऐ आले मुहम्मद जेको तव्हां जेका मां अल्लाह जी मर्ज़ी आहे उहा ई तव्हां जी मर्ज़ी, जेका तव्हां जी मर्ज़ी मां अल्लाह जी मर्ज़ी आहे। यानी ये खिताब अहल बैत अलैहिस्सलाम जे लाइ आहिनि त जेका अल्लाह जी मर्ज़ी उहा ई तव्हां जी मर्ज़ी, जेका तव्हां जी मर्ज़ी उहा ई अल्लाह जी मर्ज़ी आहे। नारा पंचतनी सवा लख नारा हैदरी मोहम्मद वाले मोहम्मद सलवात। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ है रब्बि हबली हुक्मन व अलहिकनी बिस्सालिहीन। ए खुदाया मूंखे हिकमत अता कर ऐं मूंखे सालिहीन सां मुल्हक कर। माशाअल्लाह। हमेशा अकुल वारनि वटि इहो नुक़्ते नज़र ज़हन में रहंदो आहे त इहे कॾहिं बि न थियो आहे जो आली जो रुतबो हटाए करे दानी सां मुल्हक कयो वञे। बेशक बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हमेशा इहो कॾहिं न थियो आहे जो आली जो रुतबो हटाए करे दानी सां मुल्हक कयो वञे।
बल्कि हमेशा इहो थियो आहे जो दानी जो रुतबो वधाए करे आली सां मुलाक़ात कयो। हमेशा इहे थियो आहे जो दानी जो रुतबो वधाए करे आली सां मुलाक़ात कयो वञे। इन करे हज़रत इब्राहिम खे कुझु नफ़र पाण खां वधीक भी मिलिया जो खुदावंद करीम जी बारगाह में दुआ तो घुरे, रब हबली हुक्मन व अलहिकनी बिस्सालिहीन। जड़े त अंबिया मजा असा नजर कयो था त सभनी अंबिया का अफजल हजरत इब्राहिम नजर तो अचे, लेकिन हजरत इब्राहिम का एक मोहम्मद मुस्तफा जी शख्सियत मते नजर थी अचे। माशाअल्लाह माशाअल्लाह। नबी मजा सभनी का अफजल हजरत इब्राहिम, अके बचो के हिक शख्सियत मोहम्मद मुस्तफा जी। बावाज़े बुलंदतर सलावत। जे हित हजरत इब्राहिम जो इल्हाक, बावाज़े बुलंदतर सलावत। तकबीर, अल्लाहु अकबर, रिसालत, या रसूल अल्लाह, नारा हैदरी, या हुसैनियत, जिंदाबाद, यजीदियत, मुर्दाबाद, दुश्मनान अल बैत लानत, पेश आल मोहम्मद व आल मोहम्मद सल्लल्लाहु अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदा तो के हमेशा आफियत अता फरमाए। हजरत इब्राहिम जी दुआ में लफ्ज़ सालहीन इस्तेमाल थियो। जडे त नजर कयो था त अंबिया मजा सिर्फ एक ही शख्सियत है जेका हजरत इब्राहिम का मथाओ दर्जो रखे थी, लेकिन तंहिंजे बावजूद भी लफ्ज़ सालिह न आयो आहे, लेकिन सालहीन आयो आहे। सालहीन जो लफ्ज़ हजरत इब्राहिम छो इस्तेमाल कयो, यानी कि हजरत इब्राहिम के इल्म होयो, यकीन होयो त मोहम्मद मुस्तफा सां गॾु ॿियूं भी कुछ शख्सियतूं आहिनि जेके मां इब्राहिम खां मथे आहिनि। इन जे करे हजरत इब्राहिम उन्हनि सां मुलाक़ात थियण जे लाइ खुदा का सालिह लफ्ज़ न बल्कि सालहीन करे पुकारियो आहे त इन्हनि सां मुलाक़ात करो। माशाअल्लाह। अज़ीज़ान मोहतरम, नफ्स मुतमइना सां असांजी बहस हुई त सालहीन ये उहे सालहीन आहिनि जेके विलादत जे वक्त भी मुतमइन आहिनि, जवानी में मुतमइन आहिनि, पीर सन उम्र में मुतमइन आहिनि, शहादत में मुतमइन आहिनि। ऐं जॾहिं वरी ॿीहर उतारियो वेंदो, सूर फूकिया वेंदा त उन वक्त भी इहा ई मुतमइन, बाक़ी सॼी दुनिया मुज़तर इज़्तिराब में हूंदी। माशाअल्लाह माशाअल्लाह। यह फजीलत अहले बैत अलैहिस्सलाम जी। हजरत मोहम्मद मुस्तफा जी लाइ जुमला मिलन था तखसीस जा, बल्कि ये चवा त तखस्सुस जा जुमला मिलन था। वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वही युहा। अमीरुल मोमिनीन जे लाइ जुमला मिलन था वही वमन यशरी नफ्सहु इब्तिगा मरज़ातिल्लाहि वल्लाहु रऊफुम बिल इबाद। ही खुदावंद करीम उमूमन हुक्म बयान करे, हाने उन जा मसादीक पे बयान करे त केर केर नफ्स मुतमइना जो मिस्दाक थी सके तो। माशाअल्लाह। अज़ीज़ान मोहतरम, लेकिन एक शख्सियत अहिड़ी भी आहे इन्हनि सालहीन ऐं अफराद इत्मीनान में जहां इमाम हुसैन मज़लूम करबला जी सरजमीन ते 10 मुहर्रम जे ॾींहुं सब यारो मददगार शहीद थी विया, कोई न बचो आहे। आखिर में इमाम अलैहिस्सलाम अकेला रहिजी विया आहिनि। इमाम रावी बयान करे थो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं न तलवार जे हथे ते टेक ॾेई हिकु जाइ ते वेही रहिया त ज़ालिम अची करे तानो ॾिए थो, कैफ़ तरा नफ्सकल यौम या हुसैन। अॼु कीअं थो ॾिसे पाण खे अकेलो बेयारो मददगार आहे हुसैन। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जवाब ॾेई चवनि था त तूं न घबराए, मां उहो आहियां जंहिंजे बाबे खे हैदर करार जा लक़ब आहिनि। मां उहो आहियां जंहिंजी माउ फातिमत ज़हरा आहे। मां उहो आहियां जंहिंजो नानो मोहम्मद मुस्तफ़ा आहे।
त कंहिं बि हालत में असांखे असांजे नफ़्स ते कॾहिं बि इज़्तिराब तारी नाहे थींदो, कॾहिं बि घबराहट तारी नाहे थींदी। तूं ख़ुशि न थी त तुंहिंजा हाणे सिपाही सैलिंग या सलामत वेंदा मोटी। इमाम अलैहिस्सलाम जन रावी लिखे थो त इमाम अलैहिस्सलाम 3 मुतालबा कया उमर बिन साद खां। पहिरियों मुतालबो इहो त छॾ मुंहिंजो रस्तो न रोक त मां वापसि मदीने मोटी वञा। उमर बिन साद इहो बि जेका सो मुतालबो न मञियो आहे। इमाम अलैहिस्सलाम ॿियो मुतालबो इहो कयो आहे त मूंखे पाणी ॾे कुझु, मां जेका सो 3 ॾींहंनि जो प्यासो आहियां। उमर साद इहो बि जेका सो मुतालबो न मञियो आहे। लेकिन आख़िरी मुतालबो इमाम अलैहिस्सलाम जो त ठीकु आहे, लेकिन आख़िरी मुतालबो इहो आहे त हिकु हिकु सिपाही तुंहिंजो मुंहिंजे मुक़ाबले में ईंदो। इमाम अलैहिस्सलाम सां इहो मुआहिदो क़बूल करे थो त इमाम अलैहिस्सलाम जो मुक़ाबलो इहो मुतालबो क़बूल कंदे उमर साद पंहिंजो हिकु हिकु सिपाही इमाम अलैहिस्सलाम जे मुक़ाबले मोकिलण ते तयारु थियो। रावी लिखे थो त हैदर करार जे बचड़े एतिरी त जंग कई आहे जो जेको बि इमाम जे मुक़ाबले में ईंदो वञे हा त उहो उन जा जिस्म जा अज्जा हवा में उॾंदा नज़र अचनि हा। त हर तरफ़ अल अमान जूं सदाऊं बुलंद कयूं लश्कर कुफार। एतिरे क़दुरु इमाम अलैहिस्सलाम जंग कई आहे जो शिमर बिन ज़िलजोशन उमर खे चए थो त इहो जेको तो मुआहिदो कयो आहे, इहो मुआहिदो पूरी काइनात बि हुसैन जे मुक़ाबले में आणे, लेकिन पूरी काइनात खे हुसैन क़त्ल करे सघे थो। छो त ही हैदर करार जो बचड़ो आहे, ही बहादुर बनी हाशिम जो बहादुर आहे। तूं हिनखे आम बहादुर न सम्झो, वक़्त जो इमाम आहे। अज़ीज़ान मोहतरम, इमाम अलैहिस्सलाम एतिरी जंग जारी रखी जो रावी चए थो त मां हर तरफ़ ॾिसां पियो त लश्कर यज़ीद अल अमान जूं सदाऊं बुलंद करे रहियो। हर तरफ़ ॾिसां पियो त लश्कर यज़ीद जा जे जिस्म जा टुकड़ा हवाउनि में उॾंदे नज़र अचनि पिया। त इमाम अलैहिस्सलाम आख़िर में आवाज़ गैबी अचे थी, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्नतु इरजिई इला रब्बिकी राज़ियतम मर्दिया। ऐ नफ्स मुतमइन्ना, हाणे पंहिंजे रब ॾांहुं वापसि अचो, तूं रब खां राज़ी, रब तोखां राज़ी आहे। त इहो जीअं जो आवाज़ गैबी आयो त इमाम हुसैन अलैहिस्सलाम जंग बंदि कई, तलवार ज़मीन ते लॻाई। त इमाम अलैहिस्सलाम जी जंग बंदि करण जी देर ही त 4 लश्कर कुफार तमाम जो तमाम इमाम ते हमला आवर थिया आहिनि। त जंहिंजे हथ में नेज़ो हुयो उन नेज़ो हयो, जंहिंजे हथ में पत्थर हुया पत्थर आया, जंहिंजे हथ में तलवारूं उन्हनि तलवारूं हयूं, जंहिंजे हथ में तीर हुया उन्हनि तीर हुया। अज़ीज़ान मोहतरम, हर जिस्म जो हिस्सो इमाम अलैहिस्सलाम जो खून भरियो थी वियो हलियो, ज़ख्मनि सां चूर थी वियो हलियो। अज़ीज़ान मोहतरम, आयो वक़्तु इमाम अलैहिस्सलाम सजदे में शहादत थी आहे। त रावी लिखे थो जॾहिं शिमिर खे पेश कयो वियो मुख़्तार जे अॻियां त मुख़्तार चए थो, ऐं शिमिर ॿुधाए तूं कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म कया। हींअर तुंहिंजो आख़िरी वक़्तु आहे, बहितर आहे त तूं पंहिंजी ज़बानी सां ॿुधा त तो कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म कया। अज़ादारो जॾहिं शिमिर खे इहो मुख़्तार सफ़ी पुछो त शिमिर मलऊन बयान करे थो त कहिड़ा कहिड़ा मुंहिंजा ज़ुल्म ॻणाई ॾे मूंखां मुख़्तार, मां छा छा न कयो, छा ॿुधायां। बस इहो लम्हो यादि रखो, जॾहिं मां हुसैन ते तेरी ज़रब हलाई त मां छा ॾिठो, हिकु ख़ातून आहे जंहिंखे हथ में क़ुरान आहे, चई रही आहे, ऐं ज़ालिम तूं भली ज़ुल्म करे पर क़यामत ताणी मुंहिंजो हुसैन ज़िंदाबाद आहे, ऐं तव्हांजी फ़ौज तुंहिंजो सरदार यज़ीद क़यामत ताईं मुर्दाबाद रहंदो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि